अस्सलाम वालेकुम हकुम जी संगत। उम्मीद है सब बाहर खुश होंदो। जी तो असां घर लाए सब्जी पटण आयासीं हिते पंहिंजे भिंडियुनि जे फार्म में। अधो सौट असांजो शायद तव्हां ॾिसी रहिया आहियो। ओ ये सौट असांजो जेको आहे सो तयारु लॻो पियो भिंडी पटण में। पटे त ॾेखारियूं था तव्हांखे कीअं भिंडियूं पटबियूं आहिनि ऐं ख़ारिश बि जाम थींदी आहे। सो इहे साईं असांजो सौट भिंडियूं पटे। सौट हथ मथे कर सौट ईअं दियो 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 साईं। हिन महांगाई जे दौर में इहो ई चवंदुसि त पंहिंजो पोखियो पंहिंजो खाओ जो हाणे कुझु ख़रीदण जी हिमत न आहे रही असां में। हीउ वल जेको सो कद्दू आहे शायदि, हा कद्दू, पर हिन में अञा ताईं तयारु कोन्हनि थिया। 2-3 ॾींहं लॻंदा हिननि में। कद्दू अञा ताईं फुल तयारु न, कचड़ा कचड़ा आहिनि एतिरा एतिरा नंढड़ा, पर उहो शायदि हाणे ज़ाहिर नथा थियनि, हूंदा हिते ई, पर अञा तयारु न आहिनि थिया। हिननि में टाइम आहे। हिते 2 ॿार जेको सो भिंडियुनि जा आहिनि ऐं अॻे वाङण बि पोखियल आहिनि। वाङणनि ॾे हलूं था। सौट जो मेहरबानियूं साईं, कुर्ब लख थोरा। ठीक है संगत, अल्लाह हाफिज़। हाणे वञी पेट पूजा कयूं।